तो इन वक्त मां रूमी आइकॉन में मौजूद आहियां। ही बिल्डिंगूं ठहंदियूं ॾाढियूं ख़ूबसूरत बिल्डिंगूं आहिनि रूमी आइकॉन जूं। ऐं ॿाहिरि तव्हांखे ॾेखारे आयो आहियां त तमामु ज़बरदस्त बिल्डिंग ज़ोर शोर सां जारी आहे। उन जो कमु बेसमेंट ठही चुको आहे ऐं फर्स्ट फ्लोर ते रवां दवा आहे। त ही ॿ टावर ख़ूबसूरत ठहंदा। हेठों जेको ही शॉपिंग मॉल ठहंदो। हिन पहिरियों अहिड़ो जेको आहे सो प्रोजेक्ट आहे असांजे कराची में, जंहिंमें तव्हांखे स्विमिंग पूल मिलंदो ऐं ज़बरदस्त इन जो तर्ज़ स्टाइल बि दुबई वारो आहे। दोस्तो यादि रखो 24 नवंबर ते एनिवर्सरी आहे जंहिंमें गाला इवेंट थींदो। उन खां पहिरियां तव्हां पंहिंजी बुकिंग करायो अची 10% जो डिस्काउंट आहे। 24 तारीख़ ताईं तव्हांखे इहा ऑफर आहे, ज़बरदस्त गोल्डन ऑफर। इन को फ़ाइदो ज़रूरु वठो ऐं पंहिंजे ॿारनि जे लाइ पंहिंजे लाइ सुठो घरु हिकिड़ो मुंतख़ब कयो ऐं हिन रूमी आइकॉन में। त दोस्तो ही जेके रूमी आइकॉन आहिनि हिन में सभई फ्लैट जेके आहिनि तव्हांखे कार्नर तां मिलंदा, छो जो ही गोल ठहियलु आहे। चौधारी हिन जे जेको आहे सो तव्हांखे कार्नर ई मिलंदो, स्विमिंग पूल मिलंदो, त काॾों तव्हांखे पार्क मिलंदो, त काॾों मार्केट मिलंदी। त ही चारों तरफ़ ई कार्नर आहे। पंहिंजी बुकिंग करायो ऐं हिकिड़ा ज़बरदस्त घर जा मालिक थी। पैसा घर में पार्क न कयो, पैसा हिते पार्क कयो जेको तव्हांखे फ़ाइदो ॾींदा। प्रॉपर्टी वठण जो इंतज़ारु न कयो, प्रॉपर्टी वठण खां पोइ इंतज़ारु कयो त तव्हांखे हिकु तोहफ़ो मिली वेंदो घर जी सूरत में। दोस्तो यादि रखो 24 नवंबर ते रूमी बिल्डर जे तरफ़ां एनिवर्सरी गाला इवेंट आहे जंहिंमें तव्हां पंहिंजी बुकिंग कराए छॾियो, पर उन खां पहिरियां बुकिंग कराईंदो तव्हांखे वधीक फ़ाइदो थींदो। ठीकु आहे, ज़रूरु अचिजो 24 तारीख़ बि, पर उन खां पहिरियां मां चाहियां थो अचो ऐं तव्हां पंहिंजा फ्लैट बुक कराए वञो जीअं उन ॾींहुं तव्हांजे हथ में फाइल हुजनि ऐं तव्हां इंजॉय कंदा वठो। भले यादि रखो नंबर हेठां अची रहियो आहे, लोकेशन बि अची रही आहे। लोकेशन वरी बि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त कराची जो बहितरीनु इलाइक़ो आहे मेन जना एवेन्यू, जंहिंमें तव्हां मलिर कैंट पए थो ऐं तव्हांखे मोटरवे सफ़ा नज़दीक आहे। ऐं हिन रोड सां ई एयरपोर्ट तव्हांखे पए थो, शारा फैसल पए थो। त प्राइम लोकेशन आहे, देरि न कयो, जल्दी कयो पंहिंजी बुकिंग करायो, न त मां कराए छॾींदुमि बुकिंग न त सोचींदव भले थी वियो।